बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नादरीन। सोजरो न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो में आलिशान सहाफ़ी वर्कर्स कन्वेंशन मुनक़द कई वई, जंहिंमें मेहमान ख़ास लाला असद पठान हो। लाला असद जे कन्वेंशन में पहुचण ते दोल ऐं शरनायन सां इस्तक़बाल कयो वियो। यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे ज़िलई बॉडी सदर आमिर चन्ना, सीनियर नायब सदर हाकिम आबड़ो, जनरल सेक्रेटरी ताज मोहम्मद टामरी ऐं आज़म सोहरानी बिन उहिदेदारनि खे हलफ़ खणायो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे लाला असद पठान ऐं ॿियनि चयो त सिंध जा सहाफ़ी हज़ारे मसइलनि जो शिकार आहिनि। अॼु हिन गॾिजाणी में वचन कयूं था त सभिनी सहाफ़ियुनि खे पंहिंजे सथ में शामिल करे सहाफ़ियत जा सभु जाइज़ मसइला हल कंदासीं। तक़रीब जे आख़िर में आयल मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि जे अॻवाननि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। नादरीन, मीरपुर माथेलो में सहाफ़ी वर्कर्स कन्वेंशन थी गुज़रियो। घोटकी ज़िले जा सवें सहाफ़ी शरीक।